खिपरो में मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते अवामी न्यूज़ मीडिया ग्रुप पारां कम्यूनिटी हॉल में हिकु तक़रीब मुनक़द कई वई। प्रोग्राम जी शुरूआति तलावत ते क़ुरान पाक सां कई वई। तलावत रमज़ान कसीम समेचो कई, जॾहिं त नात जो नज़रानो कारी अली हसन अथारी पेश कयो, जंहिंखां पोइ प्रोग्राम जी बाक़ाइदा शुरूआति कई वई। इन मौक़े ते अवामी न्यूज़ मीडिया ग्रुप जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत पारां आयल महिमाननि खे आजियाणो ॾिनो ऐं चयो त आज यकम मई मजदूरों का दिन जो पूरी दुनिया में मनाया जा रहा है, ये वो दिन है जहाँ मजदूर आज भी मजदूरियाँ कर रहे हैं और अमीर लोग उनके नाम पर छुट्टियाँ कर जो है एसी के ठंडे कमरों में सो रहे हैं। तो अवामी न्यूज़ मीडिया ने खिपरों के अंदर ये आज सोचा कि यार एक छोटा सा जो है इन गरीब मजदूरों के लिए जिनको कोई भी नहीं पूछता, कोई उनके लिए कोई प्रोग्राम बुलाकर नहीं करता, तो हमने छोटी सी हमारी काबिज थी कि एक छोटा सा प्रोग्राम इनके लिए किया जाए। मैं तमाम दोस्तों का भी शुक्रगुजार हूँ जो इस प्रोग्राम में आए हैं, जिसमें आगी है, गाड़ियाँ हैं, ड्राइवर हैं और मुख्तलिफ मजदूर जो तबका है उन्होंने इसमें शिरकत की है। मैं उनको भी तहे दिल का शुक्रगुजार हूँ कि वो मेरे प्रोग्राम में आए। आज लोगों का जो दिन है मजदूरों का, उस पर मैं उन्हें भी खुशामदीद करता हूँ, मुबारकबाद पेश करता हूँ। यह मजदूरी है जो बड़ी बड़ी बिल्डिंगें बनाते हैं, धूप में काम करते हैं, और हमारे जो बड़े बड़े अफसरान हैं जो ठंडे एसियों के कमरे में सोए हुए होते हैं। तो आज हमने जो है यहाँ हमारे स्टेज पर भी जो है और यहाँ जो बैठेंगे स्टेज पर भी वो भी गरीब ये मजदूर ही होंगे जिनके लिए आज ये दिन मनाया जा रहा है। हमारे पास मेहमान खुसूसी कोई नहीं है, मेहमान खुसूसी वही है जो इस प्रोग्राम में आए हैं। मेरे लिए वो सर के ताज है और मैं बेहद शुक्रगुजार हूँ तमाम आए हुए दोस्तों का। जॾहिं त सदारती ख़िताब हारी तहरीक ज़िले सांगढ़ जे सदर अली नवाज़ ॾाहिरी कंदे चयो त मुल्कनि क़ौमुनि में इनक़लाब हमेशह मज़लूम तबक़नि जी ताक़त हिम्मत सां आया आहिनि। मज़दूर तबक़े खे गॾु थियणो पवंदो। इन मौक़े ते प्रोग्राम जे महिमान ख़ासि तालका एजुकेशन ऑफिसर अरबाब अली समीज चयो त असीं ग़रीब मिसकिन पोरियत हारियुनि जो औलाद आहियूं। मेरिट जो दौरु आहे, पंहिंजनि बचनि खे इल्म जे ज़ेवर सां आरास्ता करियो। मुल्क क़ौमूं तॾहिं तरक़ी कंदियूं आहिनि जॾहिं पोरियतनि जा ॿार डॉक्टर, इंजीनियर, जज, साइंसदान, अदीब पैदा कया वेंदा। अचो त गॾिजी मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते वचन कयूं त तरक़ी वठाइण लाइ अहसास पैदा कयूं। हुन जो त आऊं हारी जो पुटु आहियां, मूं हारपे सां गॾु मज़दूरी कई आहे। पोरियत ख़ुदा जो दोस्त आहे। प्रोग्राम जे एज़ाज़ी महिमाननि उस्ताद लगारी, एम जुमन कुंभर, हकीम इमाम बख्श मंगरियो चयो त असां हारियुनि पोरियतुनि जो औलाद आहियूं। अॼु अवामी न्यूज़ मीडिया ग्रुप पारां अहिड़ो प्रोग्राम कराए पोरियत तबक़े खे इज़त बख़्शी आहे। इहो हिकु वॾो कमु कयो वियो आहे। किरदारु थियण लाइ जाखोड़ जुस्तजू करणी पवंदी आहे, तॾहिं मंज़िलुनि ते पहुची सघिजे थो। प्रोग्राम में नादरा ऑफिस खिपरो जे इंचार्ज करार कमाल, क़ाइम खानी वापारी अॻवान मोहन मुखी, ग़ुलाम अली राजड़, आज़ाद कुंभर, इक़बाल राजड़, मंसूर कुंभर, सलमा खलील कमर जमा राजड़, मोहब्बत गुजो, मुमताज़ बोजदार, अली पहोड़ ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। हम सलाम पेश करते हैं इस अब्दुल रज़ाक राजपूत साहब को और उसकी टीम को, जिन्होंने एक बहुत बड़ा और शानदार प्रोग्राम इन मज़दूरों, इन हारियों, इन किसानों के बारे में मुनक़द करवाया और इनको एक एज़ाज़ बख्शा और इनको एक इज़्ज़त हौसला अफजाई बख्शी, इनको सर्टिफिकेट और इनको मुख्तलिफ़ असनाद दी। हम तहे दिल से शुक्रगुजार हैं सर अब्दुल रज़ाक साहब का और उसकी सारी टीम का कि उन्होंने इस बेहतरीन प्रोग्राम को खिपरो के शहर में एक बेहतरीन प्रोग्राम मुनक़द करवाया और इन गरीब और मुस्तहक और इन मज़दूरों को हौसला अफ़ज़ा दी और उनको इज़्ज़त बख्शी। अफ़सोस सां इहो चवणो थो पवे त अॼु बि दुनिया में किरोड़े मज़दूर जिन खे उहे हक़ कोन था मिलनि, जिन जे लाइ शिकागो में सवें हज़ारे मज़दूरनि क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं उहे शहीद थिया ताकी असांजा जेके मज़दूर आहिनि, असांजा जेके हारी आहिनि, उन्हनि खे उहे जेके क़ानूनी हक़ मिलनि, उहे जेको कमाइनि था उन्हनि खे उहो पूरो हासिलु थिए। ईअं थिए कोन पियो, पर ज़ाहिर आहे त वक़्तु सदाईं हिकिड़े हवाले सां कोन रहंदो। दुनिया बदिलिजे पई ऐं दुनिया में तब्दीलियूं अचनि पियूं, इनकलाब अचनि पिया ऐं असांजो ईमान आहे त जीअं दुनिया जे काफ़ी मुल्कनि में, चाइना आहे, रशिया आहे, ॿिया मुल्क आहिनि, ईअं असांजे मुल्क पाकिस्तान में बि हिकिड़े ॾींहुं मज़दूरनि ऐं हारियुनि ऐं मोबे वतन माण्हुनि जी जेका हुकूमत हूंदी उन लाइ असांजी जाखोड़ जारी आहे ऐं असीं इन दोस्त तव्हां सभिनी सां गॾिजी ऐं इहो ॾींहुं ज़रूरु आणींदासीं। हीअ जेका कैनात हली रही आहे न, इन कैनात जे निज़ाम खे जेको आहे ख़ुदा खां पोइ जेकॾहिं हलाए थो त उहो पोरियत हलाए थो ऐं उन पोरियत जे बारे में जेको आहे असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त अल कासिब हबीबुल्लाह, पोरियत अल्लाह जो दोस्त आहे। ऐं ॿी जाइ ते फरमायो वियो आहे हदीस शरीफ़ में त पोरियत जी मज़दूरी जेका आहे उहा पघर सुकण खां अॻु में अदा कई वञे।
पर असां वटि जेको आहे हिते उल्टी गंगा हली रही आहे। जीअं पहाको ॾींदा आहिनि त अंधेर नगरी चर बटरा जा हीउ जेको आहे निज़ाम, इन निज़ाम खे हलाइण वारो मज़दूर तबिको आहे ऐं उन ई मज़दूर तबिके सां जेको आहे नाइंसाफ़ी कई वञे थी ऐं उनजो जेको हक़ सही अदा नथो कयो आहे। इन जा कुझु असबाब आहिनि, या त असां मज़दूरनि मंझि शऊर कोन्हे, या त जेको आला ऐवाननि मंझि तबिको वेठो आहे जिन खे असां वोट ॾेई अॻिते पहुचायो, उहो ई तबिको जेको असांखे पोइते करणु चाहे थो। उन जे करे असां आउं चवंदुसि त जेके बि मज़दूर आहिनि दुनिया जा उहे पाण में इतिहाद कनि ऐं क़ुर्बानियूं ॾियनि। इंशाअल्लाह उन्हनि जूं क़ुर्बानियूं शिकागो जे शहीदनि वांगुरु कामयाबु ईंदियूं। ये बहुत खुशी है कि आज यौम मई है, मज़दूरों का आलमी दिन है। इस आलमी दिन के तवस्सुल से मोहतरम अब्दुल रज़्ज़ाक राजपूत साहब को मैं आफरीन देता हूँ और उसकी टीम को भी जश्न देता हूँ जिन्होंने ये प्रोग्राम का इनेकाद किया है। अवामी न्यूज़ की तरफ से ऐसे प्रोग्राम होने चाहिए क्योंकि दुनिया में गरीबों का इस्तेहसाल होता रहा है, मज़दूरों का इस्तेहसाल होता रहा है, हारियों को किसानों का इस्तेहसाल हमेशा होता रहा है। इस ऐसे प्रोग्रामों से इंसानों में अवेयरनेस आती है और मज़दूर अपने हुकूक पहचानते हैं और मुस्तक़बिल में इंशाअल्लाह ताला उनको अपने हुकूक मिलेंगे। पूरी दुनिया में अॼु यूम मई मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हाए पियो वञे। अॼु पूरी दुनिया में, पाकिस्तान में, सिंध में मज़दूर यूनियनूं आहिनि, ट्रेड यूनियनूं आहिनि, वापारी यूनियनूं जेके बि आहिनि उहे मज़दूरनि जे हक़नि जे हवाले सां वॾा वॾा सेमिनार कराए रहियूं आहिनि, वॾा प्रोग्राम कराया आहिनि, रैलियूं कराए रहियूं आहिनि, तक़रीबूं कराए रहियूं आहिनि। इन ॻाल्हि खे साम्हूं रखंदे खिप्रो में बि अॼु अवामी न्यूज़ मीडिया ग्रुप पारां हिते मज़दूरनि जे आलमी ॾींहुं जे हवाले सां हिकु परोकार तक़रीब कोठाई वई आहे जंहिंमें इल्मु दणी, कलम दणी, मज़दूरनि, हारियुनि, औरतनि ऐं तमामु वॾे अंदाज़ में सिविल सोसाइटी माण्हू शिरकत कई आहे। इन्हनि हारियुनि जे हक़नि लाइ, मज़दूरनि जे हक़नि लाइ ऐं पंहिंजा जेके फ़सुल आहिनि, कपह आहे, कमंद आहे, केलो आहे, उन्हनि जे सुठ बहितरीनु जेके अघु जेके मार्केट में मिलण जे लाइ उहो हुकूमत खां मुतालबा कया विया आहिनि। असां चाहियूं था त मज़दूर जेके आहिनि, पोरित जेके आहिनि, इहे वाढा आहिनि, लोहार आहिनि, हारी आहिनि, कमी आहिनि, कासबी आहिनि, कुंभर आहिनि, इन्हनि जी क़दुरदानी थियणु खपे। इहे हिन धरतीअ जा असुलु वारिस आहिनि ऐं धरतीअ ते हिननि जो कमु जेको आहे इंतिहा वॾो आहे। जेके गवर्नमेंट पंहिंजूं पॉलिसियूं ठाहे पई, जेके रूल्स ठाहे पई मज़दूरनि लाइ, पहिरियां त गवर्नमेंट उन ते अमल कराए त जेका हुनजो मंथली जेको पैकेजिस आहे 32,000 या 35,000 जेको गवर्नमेंट ऐलान कयो आहे उन ते हू अमल कराए कोन सघी आहे। त मज़दूरनि जेको ई छा ॾींदा मज़दूरनि खे, तो वधीक छा ॻाल्हायूं। जेका ज़ुल्म आहे उहो मज़दूरनि सां आहे ऐं सिर्फ़ु असां पंहिंजो नंबर ठाहिण जे लाइ, आलमी दुनिया खे ॾेखारण जे लाइ असीं मज़दूरनि सां गॾु आहियूं। मज़दूरनि सां असांजी यकजहती आहे। बाबा असांजी का बि यकजहती न आहे, असांखे पंहिंजो पेट भरणो आहे। मज़दूरनि जे लाइ गवर्नमेंट कुझु बि न कयो आहे। सो जेकॾहिं गवर्नमेंट करणु चाहे थी त हिननि खे जेका महाना उजरत आहे उहा पूरी ॾियाराई वञे मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट खां ऐं सालियाना जेको आहे उहो बहितरीनु हिकिड़ो पैकेजिस ॾिनो वञे त उहो जीअं उन ॾींहं ते मज़दूरी करणु न वञनि बल्कि जेको तो घर वेही पंहिंजे बचनि सां गॾु ज़िंदगी गुज़ारनि। अॼु मज़दूरनि जो जेको आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे, सभ खां पहिरीं ॾिठो वञे त पाकिस्तान जे अंदरि, असांजे सूबे सिंध जे अंदरि जेके मज़दूरनि जे हवाले सां जेका पॉलिसियूं ठहियल आहिनि उन ते अमल नथो थिए। हुकूमत जे तरफ़ां हर साल मज़दूरनि जो जेको आहे हिकिड़ो उजरत मंज़ूर कई वेंदी आहे, उन्हनि जो बाक़ाइदा हिकिड़ो बिल पास थींदो आहे, पर उहा उजरत उन्हनि मज़दूरनि खे न आहे मिलंदी। उन्हनि ते प्रॉपर कमु उन जे करे नथो थिए छो त जेके बि गवर्नमेंट जा इदारा हिते कमु था कनि उहे सिंसियर न आहिनि। उन्हनि खे सिंसियर थियणो पवंदो ऐं उन्हनि मज़दूरनि खे पंहिंजो हक़ु वठी ॾियणो पवंदो। हीअ मज़दूरी आहिनि जेके हिन मुल्क जो सरमायो आहिनि, हिन मुल्क जो हिकिड़ो माना रीढ़ जी हॾी जेका चइजे उहा ई मज़दूर आहिनि। ख़ुदा हिननि मज़दूरनि जो जेको हक़ु आहे, जेका उजरत आहे, उहा पंहिंजी टाइम ते अदा करियो। ऐं ॿियो वॾे में वॾो जेको पाकिस्तान जे अंदरि हिन वक़्तु जेको मज़दूरनि सां जेको ज़ुल्म पियो थिए, पोइ चाहे उहो कहिड़े बि मिक्ते फ़िक्र जो माण्हू हुजे, उन में छो न असीं शुमार हुजूं। सुबुह जो 6 खां वठी राति जो 8-8, 9-9 बजे ताईं कमु वरितो थो वञे। 12-12 कलाक, 14-14 कलाक, 16-16 कलाक जेको आहे उहो कमु वरितो थो वञे। इहो ॾाढो अफ़सोसनाक आहे। हिकिड़ो टाइम मुक़ररु आहे, 8 बजे खां वठी शाम जो 4 बजे ताईं 8 कलाक हिकिड़ा मुक़ररु कयल आहिनि। हुननि खे 32,000 रुपया उजरत ॾियणी आहे। हिकिड़ो त
जेके आहिनि उन्हनि खे उजरत जेका आहे 8 खां 10,000 ॾिनी थी वञे, 15 14 कलाक कमु वरितो थो वञे। त हिन आलमी जेको हीउ ॾींहुं आहे असीं उन्हनि इदारनि खे इहो चवंदासीं त महिरबानी करे ख़ुदा रा घटि में घटि जेका पॉलिसी ठहियल आहे उन पॉलिसी ते अमल कयो वञे ऐं हिननि मज़दूरनि सां इंसाफ़ कयो वञे। पहिरीं मज़दूरनि जो शिकागो जे शहीदनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। असां सम्झूं था त मज़दूर हिकिड़ो ॾींहुं जे पंहिंजो हथु रोके छॾनि त हीअ पूरी दुनिया जे काइनात अंदरि जेके सरमाएदार आहिनि उन्हनि जो सभिनीनि जो कमु ख़तमु थी वेंदो। असांजो अॼु मज़दूर बुख काटण ते मजबूर आहे, असांजो हारी अॼु बुख काटण ते मजबूर आहे। सरमाएदार वेतर सरमाएदार थींदो वञे पियो, जागीरदार वेतर जागीरदार थींदो वञे पियो, पर मज़दूर जेको आहे उहो फाका कशी जी ज़िंदगी गुज़ारे पियो। असां चऊं था त मज़दूरनि खे हिकिड़े मुड़ी मुठ थियणो पवंदो, पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ जदोजहद करणी पवंदी। या जदोजहदी मज़दूरनि जी शिकागो जे शहीदनि जदोजहद कई, जेको 12 कलाक जो पोरियो उन्हनि खां टाइम वरितो वेंदो, उन्हनि शइ जी जान जा नज़राना। अॼु हर मज़दूर फैक्ट्रियुनि में 8 कलाक जो टाइम जेको मुक़ररु आहे उन शहीदनि जी जदोजहद जे करे आहे। तंहिं लाइ असां सभिनीनि खे गॾु थी इहो जदोजहद करणी पवंदी, जीअं असां पंहिंजे मज़दूरनि जो मुस्तक़बिल बचाए सघंदासीं, पंहिंजे हारियुनि जो मुस्तक़बिल बचाए सघंदासीं। जॾहिं त अली हसन लतीफ़ जी वाई नूर मोहम्मद गजू लतीफ़ियात ते सुल्तान कुंभर उमर अब्बास भंबरो हादी बख्श भंबरो पंहिंजी शाइरी ज़रिए योम मए मज़दूरनि खे भेटा पेश कई। जॾहिं त प्रोग्राम में शिरकत कंदड़ समूरनि हारियुनि पोरियतनि मज़दूरनि खे अवामी न्यूज़ मीडिया ग्रुप जे पारां गुलनि जा हार पराया विया। जॾहिं त प्रोग्राम में मज़दूरनि हारियुनि पोरियतनि समेत, जंहिंमें पोरियत अनवर बलोच, ज़फ़र अली बलोच, हेल्थ वर्कर्स यूनियन जे सलमा खलील ज़ाहिदा, खतीजा वाबडा जे रहीम समेजो, आसिफ इक़बाल, मुजीद राजड़, सुल्तान कुंभर, जेठाराम, आकिल कुंभर, हमज़ा अली, मिट्टीअ मां थां वठाईंदड़ गनी कुंभर, हैदर अली चानियो, सोबदार ख़ान जाड़ो ख़ान रक्षा यूनियन जे अलहवरायो मोहम्मद उर्स अली ख़ान कुंभर, ख़ुदा बख्श, माशूक अली, सलीम दर्स मिस्त्री, ज़ुल्फ़कार अली आमरियो, मोहम्मद इसाक़, सावण खोखर, गुलशेर खोखर, सतराम दास मेघवाड़, रूपचंद तमाजी, अशरफ शर, सईद अहमद लगारी, मुश्ताक उर्फ भुट्टो इमरानी, आसिफ गौरी, अली बख्श उन्नड़, यूनिस ख़ान तलोक चंद, मौला बख्श, मोहम्मद अवीज़ कायम ख़ानी, फज़ल रहमान उमरानी समेत प्रोग्राम में आयल समूरनि महिमाननि खे बहितरीन क़ाबिलियत सलाहियत रखंदड़ इंसान दोस्त पोरियत मज़दूर हारी हक़ हलाल जी रोज़ी कंदड़ पंहिंजे पघर जी कमाई कंदड़ किरदारनि खे गुलनि जे हारनि, एवॉर्डनि ऐं मेडल सां कारकर्दगी सर्टिफिकेट सां नवाज़ियो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।